मां चाहे तो सालू गलती करे गलती तो दादली के साम्हूं छुरी बोली जी नेड़ीअ ते घुमाया नेड़ीअ ते। ॾिसो जेकॾहिं तव्हां हुनखे सुधरण जो मौक़ो ॾिनो आहे त पोइ हुनखे सम्झाईंदा रहो, बाक़ी ईअं हुनजे ग़लतियुनि जी ताड़ में न रहो। ज़िनत मां ॼाणा थो त सालू सुधरण वारो माण्हू ई न आहे। मूंसां गॾु ॿिन्ही खे पछताव आहे, पर जेकॾहिं तव्हांजो इहो ई रवैयो रहियो त पोइ हू ॿई पीउ ऐं धीउ सुधरण जे बजाए रहंदो ई बिगड़ी वेंदा, पर सुधरंदा कोन। ओ चरी मां हुननि लाइ सॼो सोनो थी पवा त बि हो कोन सुधरंदा। इंसान जी दिलि बदिलजंदे देर न लॻंदी आहे। ज़िनत तूं हाणे इहा पंहिंजी तकलीफ़ बंदि कर ऐं मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जी बस तोखे सालू ऐं दादली मथां नज़र रखणी आहे, समझी? मूंखे पूरी उम्मीद आहे त हाणे सालू ऐं दादली का बि ग़लती न कंदा जो तव्हांजे नज़रुनि मां किरी पवनि। तूं नज़र खे छॾ, मां जीअं तोखे चयो आहे तूं तीअं ई कर। बस उन्हनि जी का बि नंढी या वॾी ग़लती मूंखे ॿुधाए। ओए सालू जो सीनो हूंदो ऐं मूसा हाल जी गुल। कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि? बाबा मूंसां तोखे ऐं मूंखे कॾहिं बि माफ़ न कंदो। जेकॾहिं माफ़ी न ॾिए हा त पोइ हिते छो वठी अचे हा? मूं ॿार किराइण जी धमकी ॾिनी। हू पंहिंजे वारस खे बचाइण जे लाइ तोखे कुझु ॾींहं सिर्फ़ु हिते वठी आयो आहे। इन जो मक़सदु मूसा खान खे वारस मिलियो त उनजे मथां असांखे क़ुर्बान करे छॾींदो? हा बाबा ईअं ई सम्झ। हाणे छा सोचियो अथई? मूं घणो कुझु सोचियो आहे बाबा, पर उन जे लाइ तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। अम्मा मुंहिंजो सिर बि तुंहिंजे लाइ हाज़िर आहे, पर मूंखे सिर्फ़ु मूसा जो सिर घुरिजे। अम्मा मूसा असांजे मारण खां ॾाढो आहे। सम्झां थी बाबा, सभु सम्झां थी। त मूसा खे ख़तमु करण लाइ असांखे 3 माण्हुनि जी ज़रूरत पवंदी। 3 माण्हू? जी बाबा। पर अहिड़ो केरु आहे जेको इन मुसीबत में असां लाचारनि जे करे मूसा खान सां मुहाॾो अटकाए? आहे बाबा, हिकु माण्हू आहे मुंहिंजी नज़र में। मूसा खे ख़तमु करणु उन माण्हू जे लाइ को बि मसइलो न आहे। केरु आहे हू? नजीब। नजीब? न नजीब ईअं नथो करे सघे। मूसा जी इजाज़त खां सवाइ हू असांखे पाण में मिलाए सघे थो। मञा थो मां मञा थो त नजीब जो असां वफ़ादारियूं कयूं आहिनि, पर मूसा खान सां एॾी वॾी गद्दारी नथो करे सघे। बाबा पंहिंजी धीअ जा अञा तो कमाल ॾिठा काथे आहिनि। कुझु ॾींहं रहंदे तोखे सभु पाण ई ख़बर पइजी वेंदी। पर तव्हांजे लाइ असांखे इज़त आहे, बाक़ी मां अॻ में बि चई चुको आहियां ऐं हाणे वरी बि चवां थो। 100 साल ताईं बि ख़ान जे ॾांद जो चोर मां निकितुसि। तव्हां जेको ॾंढो चवंदव मां भरे ॾींदुसि। ज़मीन जे फॾे जे करे ख़ान जा शक फिरी गिरी असांजे मथों ज था पवनि। ॻाल्हि ज़मीन जे फॾे जी न आहे हकम खान। पहिरियों पेरो में तव्हांजे ॻोठ में ई आयो, मां उहो दरगुज़र करे हलियो हुयसि। पर जॾहिं ॾांद ऐं चोर हितां ई पकड़िया आहिनि त हाकिम खान शक यकीन में बदिलजी वञे थो। उन खां पोइ बि मां तव्हां खां वाट घुरण आयो आहियां, तव्हांखे चोर सॾण कोन आयो आहियां। हा दिलावर खान जॾहिं ॾांद पुलिस खे हथ आया आहिनि, चोर बि तव्हांजी ओताक खां मिलिया आहिनि। ज़ाहिर आहे जूणी खणण वारो बि तव्हांजे ई ॻोठ जो आहे। असांखे सिर्फ़ु उहो नालो घुरिजे जंहिं पुलिस खे इतला ॾिनी ऐं उन सां ई ख़बर पवंदी त उहो असांजो सॼण आहे या असांजो दुश्मन, या हू असांखे विड़ाए पंहिंजे लाइ कमु पियो करे
हाँ न इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे नालो नालो त तव्हां पुलिस खां बि वठी सघो था पुलिस मथां तव्हां जो ज़ोर ठहंदो बाक़ी तव्हांजी ॻाल्हि खेरल ऐं मजू पुलिस वटि हथ ॾियण न आया या त पोइ ख़बर पवंदी जॾहिं मजू ऐं खेरल सां मिलंदासीं हाँ न पहिरीं तव्हां ख़ैरल ऐं मजूअ सां मिली उन्हनि खां पक कयो बाक़ी मां कुछ ही ॾींहनि में डीएसपी सां मिली उहो नालो हासिल करे थो वठां जंहिं इहा चाल खेॾी तव्हां असांखे पाण में विढ़ायो आहे ठीकु आहे दिलावर खान असांखे तव्हांजे जवाब जो इंतज़ारु आहे छोरी तू त मूंखे चयो वियो त दिलावर खे चई तुंहिंजी ज़बान कटराईंदमि तुंहिंजे निड़े ते लत रखाईंदमि तो कहिड़ी मूंखे बंदूक हणाए छॾी दिलावर तो तुसां घणी करे वियो हुजे पिते वारी या निमक वारी त को असर बि थिए सोनी सदको मुंहिंजी सलाह मञियो त तव्हां ॿई हिकु थी रहो जेकॾहिं न इहो हिकु ॿिए खे झुकाइण जी कोशिशि कंदियूं रहंदव न त तव्हां ॿई कॾहिं बि सुकून सां न रही सघंदव मां वॾी आहियां जेकॾहिं मूंखे इहो उहो दर्जो ॾींदी त मां हिन सां ज़िद छो कंदसि वॾी त आहे पर तुंहिंजी इहा उमिरि न आहे जो पाण खे सिंगारे कुंवार थी वते थी घुमंदी उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे तूं पाण खे केॾो बि ठाहे पर हाणे दिलावर खान जी दिलि तोॾे कॾहिं बि कोन वरंदी जेकॾहिं तूं दिलावर जा कन भरण छॾींदीअ त मां त कुझु न थी चवां मां त उहो थी ॿुधायां जेको तूं मथे थी थाप कंदी छा मां थाप थी कयां ॿियो वरी तूं कहिड़ा मोती पोईंदी आहीं तोबा माई तोबा जहिड़ी तूं तहिड़ी ख़ैरा तव्हां सां पिड़ण जी मुंहिंजी जाइ न आहे इन ई करे त चवां थी त वञी पंहिंजे कमरे जी कुंड वठी वेही रहो जिते असां वञी वेहूं न उते न ईंदी कर न अचां ॼण ही हवेली तुंहिंजी आहे अल्लाह साईं हे ॿई कॾहिं कान सुधरंदो नजीब छा ॻाल्हि आहे जीअं तूं आयो आहीं मुझल पे नज़र अची हिकु अहिड़े मसइले में उलझी वियो आहियां जंहिंजो हाल कंहिंसां ओरे ॾिठो जंहिंजो ॿार दिलि ऐं दिमाग़ मथां ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे यार छा तूं मूंखे पंहिंजो हमदर्द नथो सम्झी ॾिसो शू मुंहिंजे सभिनी दोस्तनि खां वेझे में वेझो दोस्त तूं आहीं पर ही अहिड़ी ॻाल्हि आहे जो भाउ सां बि नथी करे सघिजे नजीब कुझु अहिड़ा हवाल हूंदा आहिनि जेके माण्हू पंहिंजे भाउ सां न पर यार दोस्त सां कंदो आहे होशू मुंहिंजो दिमाग़ कमु छॾे वियो आहे सोचां थो त छा कयां यार तुंहिंजो दिमाग़ कमु छॾे वियो आहे थी सघे थो त मां तोखे का सुठी सलाह ॾियां यार सच पुछी न त मुंहिंजूं रातुनि जूं निंडूं हराम थी वियो आहे किथे इश्क त नथी लॻो इश्क मूंखे न आहे लॻो पर हिकु औरत मूंखे चाहण लॻी आहे नजीब तोखे ॿियो छा खपे यार असां पंहिंजी मोहबत हासिल करण लाइ ज़िंदगी तबाह करे छॾीसीं ऐं मोहबत तुंहिंजे पोयां आहे तूं वरी पेर पे छॾाएं यार इन करे जो हू औरत शादीशुदा आहे छा हा होशू हा उहा औरत शादीशुदा आहे जंहिं नजीब खे चाहण शुरू कयो आहे जेकॾहिं आहे माल मिल्कत वारी त ॾेसि पासो ॾेसि मुड़ुस खे घुटो बाक़ी ज़िंदगी ऐश सां गुज़ार ॻाल्हि त अहिड़ी थो करी होशू ॼण हुनजो मुड़ुसु इंसान न पर कुकड़ जो चूरो आहे मां वञी हुनखे घुटो ॾिनसि नजीब वाकई तूं हुनखे चाहीं थो ऐं तूं हुन सां शादी कंदे त हुनजो मुड़ुसु चूज़ो हुजे या हाथी उनखे ख़तमु करणु मुंहिंजो कमु आहे मुंहिंजो पहिरियां इहो त ॿुध हू औरत केरु आहे ऐं हुनजो मुड़ुसु केरु बि हुजे तूं रुगो पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कर बाक़ी मूं ते छॾे ॾे त मां छा थो कयां पर यार मां अहिड़ो कमु करणु नथो चाहियां जेका औरत मुड़ुस खे छॾे तोखे चाहे थी
त उहा अके कंहिं अज़ाब में हूंदी। उहा औरत त हिकु वॾो अज़ाब आहे। यार घणी ॻाल्हि मुझाए चुको आहीं। जेका ॻाल्हि अथई साफ़ साफ़ ॿुधाए, उन खां पोइ मां तोखे का सुठी सलाह ॾेई सघां थो। ओशो, असुल ॻाल्हि हीअ आहे त मां त तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त यार वीचारी जी जान छॾाए, रख रेस जी निड़ीअ मथां लत, न को अॻियां अथसि न को पोयां, पग ॿधी निकाह करे वेही रहो, बाक़ी ज़िंदगी ऐश जी गुज़ार। न ओशो न, न नजीब इहा गद्दारी कॾहिं नथो करे सघे, कॾहिं बि न। हिकु ज़ालिम जा पेर कढणु इहा गद्दारी न आहे नजीब, न आहे इहा गद्दारी। ओशो तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो सम्झी मुंहिंजी ॻाल्हि। मां अम्मा जीजा जे करे अहिड़ो क़दम न खणंदुसि अहिड़ो क़दम जो सुभाणे मां कंध खणी न सघां। मां कुछ होश कयो करा जसरा ॾेखार हुजे। हिया अलाए छा पाण खे समझण लगी आ, यो रंबूटा ॾई बुथ पटे छड़ी दी सांस। मां छा थी पंहिंजो पाण खे समझा? तूं हद खां वधीक थी वई आहीं हली। छा थी समझी पंहिंजो पाण खे? ऐं हुनखे कोन छड़ी सस कोन छॾ मूंखे। बस करा जसरा ॾेखार हुजे माई। मां चवां थी पंहिंजो वात बंद रखो। छो वात बंद रखो? कान बंद रखंदस? तूं त परे थी न, छो मूंखे झल बीठी आई त इनखे पूरो त कयांस। चाची तूं ही खणी मुड़ ॻाल्हि त ॿुध। इन माणे खे नथी चवी बाक़ी आऊं छो मुड़ा करा जसरा ॾेखार हुजे। थाप जेतिरो बड़ाई तेतिरो थाप। छॾे सोनी, अच त पाण ॿई हलूं। अम्मा काॾे थी वञे पई? तूं छो थी वञे पई? हीअ ॾाइण सदाईं मूंसां विढ़ंदी रहंदी आहे। अम्मा छा वेही क्यों? असां पंहिंजो मसलो खणी आयासीं, तव्हां पाण में ॿई विढ़ो पयूं। ओ अम्मा तूं पंहिंजो मसलो ॿुधाए चाहे, पर हीअ ॾाइण वारो ई नथी ॾे न। ॻाल्हि त ॿुध, छेड़ो पाण शुरू कई ऐं ॾोह वरी मुंहिंजो। वाह जो ॻाल्हाईं थी। चाची मूंखे इहो त ॿुधायो, तव्हां ॿई ठहंदियूं कॾहिं? असां मरंदे घड़ीअ ताईं कोन ठहंदियूंसीं। अम्मा जॾहिं तव्हां ॿई पाण में हिकु थींदो न, तॾहिं मुंहिंजो भलो थींदो। तुंहिंजो भलो अलाह कंदो, बाक़ी हिन सां हिकु थियण मूंखे न घुरिजे। बस अम्मा हाणे बस। अदा हे पहिरियों चक्कर न आहे, हर ॿिए ॾींहुं मां अॼु घर भॻी बीठी आहे। तव्हां त अॼु पहिरियों दफ़ो घिटे में रुलंदे ॾिठो आहे।
छा ॻाल्हि आहे हाकिम ख़ान? अदावरा तव्हां पंहिंजी घरवारी खे ॾावण कोन था ॾेई सघो। छो ॾियासि ॾावण? घिटियुनि में वधे थी रुलंदी। मां जे घर वई हूंदी, तूं छो पंहिंजो होश विञायो आहे? अदावरा इन ई तव्हांजी छूट जे करे असांजी पहिरियां बेइज़त बदनाम थी चुकी आहे। ऐं इहा छोरी तव्हांजी इज़त ख़राब करण में देरी कोन कंदी। जेकॾहिं अहिड़ी आज़ादी मिलंदी रहेसि त इहो वापसि आई त मां इन खे ॿुधायांसि थो त न हाकिम ख़ान, हरगिज़ न। तो जो हुनखे सम्झाइण नथो ठहे। उहो तुंहिंजी भाॼाई आहे, मां बराबरि आहे तुंहिंजे। अचे त मां पाण ई सम्झाईंदोमांसि, चवंदोमांसि। ठीकु आहे अदावरा, हिन चकर मां कोन थो चवां भाॼाई खे, तव्हां सम्झाए छॾियोसि। जेकॾहिं ॿीहर का अहिड़ी ग़लती कई त नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे दिलि में न खणंदो कर। अदावरा इहो ई त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं वॾा मसइला पैदा कंदियूं आहिनि। काई मसइलो पैदा कोन थींदो। मां पाण ई सभु ॻाल्हि खे ॾिसंदुसि। जी चवां अम्मा खे, तुंहिंजी इहा झातियुनि ऐं लूणनि हणण जी आदत अञा वई नाहे। तोखे इन्हनि आदतुनि इन हद ताईं पहुचायो त बि तूं अञा मुड़ी नथो। आयोसि अम्मा दादली खे ॾिसां, उहा नज़र न आई, मोटियो पियो वञे। तव्हां अजायो शक था कयो। दादली इते ई हूंदी ऐं तूं वती तो कमरनि में झातियूं पाईंदो। जी जी अम्मा, जे दादली कमरे में हुजे हा त हेॾां छो अचां? छा दादली कमरे में न आहे? एॾो छिरकण जी ज़रूरत न आहे। काॾहें भॼी कोन वई आहियां। छिरका मां कोन पई, साह त तुंहिंजे पीउ जो पियो वञे। मुंहिंजो साथ दादली में आहे। जेसीं ताईं उनखे नथो ॾिसां, साह त वेंदो न। सालू ॻाल्हि ॿुधी छॾ, अॻिते ईअं कमरनि में झातियूं न पाईंदो कर। मूंखे ॾिसण जे लाइ जेकॾहिं हिते आयो त का क़यामत त कोन अची वई न। फ़र्क़ु मूं मथां कोन थो पवे, पर जेकॾहिं इहे हरकतूं रहियसि न त ओताक ताईं महदूद थी वेंदो। हरकतूं? बाबा छा कयो आहे तोखे? ठहियो हाणे ठहियो। घणी एतिरी मूं लाइ सियाणी न थी। जेके कुझु मूं तोसां एतिरी चङायूं कयूं तूं उहे विसारे छॾियूं। जेकॾहिं तो मूंसां कुझु हमदर्दियूं कयूं बि आहिनि त छा मां तोखे ॾींहं राति हिंदोरे में लोॾींदी रहां? अम्मा बस बस, तूं अचे हेॾां। ऐं हा, जेकॾहिं बाबा जे बारे में मूसा खान सां थोरी बि शिकायत कई अथई न त पाण सम्झे थी। मुंहिंजी सोच केॾी न ग़लति हुई। ही पीउ ऐं धीउ मरंदा मरी वेंदा, पर कॾहिं बि पंहिंजे सही पेर ते न ईंदा। हर ॿिए मां ॾे भॼी बीठी आहियां। कुझु पाण ते कंट्रोल कर। छा भला इहो त ॿुधायो, पंहिंजी माउ सां मिलण ते बि पाबंदी आहे? मिलण ते पाबंदी कोन्हे, रोज़ रोज़ जेके घिटीअ में घुमंदी थी वठो न। हाकिम ख़ान एतिराज़ थो करे। जेकॾहिं अम्मा खे हिते अचण जी इजाज़त न ॾींदो त ज़ाहिरी आहे न मां अम्मा सां मिलण वेंदमि न। माणे हिते अचे थी, बाएताल थी करे, तोसां भली मिलण अचे, पर हिते को मसलो खड़ो न कर। पोइ असांखे छाजो एतिराज़ आहे? अॻिते जे मां सां मिलणो हुजे न त सोनीअ खे चवंदी कर त माणे खे हिते वठिजे। जे ख़ैरां खे हिते अचण जी इजाज़त ॾिनी आहे तव्हां, त पोइ मुंहिंजे भाकड़े ॾोह कयो आहे जो हिते न अचे। हाणे पोइ तव्हां भई ईअं कयो, पूरे ॻोठ खे वठी अची हिते रहायो हवेलीअ में। असां हितां लॾो खणूं था। लॾो खणो या वेहो, ख़ैरां हिन घर में ईंदी त पोइ मुंहिंजो भाउ बि ईंदो। जेकॾहिं सोढो हिन घर में आयो न त पोइ मां हिते न रहंदसि। तव्हां ॿिन्ही सां मुंहुं ॾियणु हिन मोहबती माण्हू जी मजाल न आहे। बसि हाणे हिकु दफ़ो वरी हाकिम ख़ान खे इजाज़त ॾियणी पवंदी त तव्हां ॿिन्ही खे थोरो ठीकु करे। सुठो आहे त तुंहिंजी माउ हिते भले अचे, पर मुंहिंजे भाउ जे हिते अचण ते तूं एतिराज़ न कर। भली अम्मा खे बि हिते अचण जी इजाज़त न मिले, पर मां सोढे खे हरगिज़ हिते अचण न ॾींदसि। छा सम्झी? चङो, हाणे मां बि थी ॾिसां त तूं पंहिंजी माउ सां हितां मिलण कीअं थी वञे। त पोइ तूं बि घर खां ॿाहिरि निकिरी सोढे सां मिली अच न। मूंखे को बि एतिराज़ न आहे। मां तो वांगुरु रोल न आहियां जो वतां ॿाहिरि धिका खाईंदी। हाँ, तूं त कॾहिं घर खां ॿाहिरि पेर रखियो ई नथी, पोइ हाणे कीअं वेंदी? मां कहिड़ी बि हुजां,
पर तोखां ॿा न घटि आहियां। इहा तूं आहे जेका दर्द जा धिका खाई हिते पहुती आहीं। इहा दिलावर खे शाबस आहे जो तो जहिड़ी रोल सां शादी कई। तूं त मूंखे हितां घर खां कढी ख़ुशि हुईं, पर हाणे मां न, तोखे निकिरणो पवंदो हिन घर मां।